प्यारा मक्की बाग खा हिकड़ो परे गोठ आहे यहूदिन जो गोठ उन गोठ में एक नौजवान जंहिंजी दिल में अल्लाह ताला अजमत इस्लाम पैदा फरमाई, जंहिंजी दिल में अल्लाह ताला रसूलुल्लाह जी मोहब्बत पैदा फरमाई। खरीद बाजार मुस्तफ़ा खरीदार खुदा में मुझा प्यारा बाजार में किथा रसूलुल्लाह जे मथा नजर पई वई आ, जॾहिं का रसूलुल्लाह जे मथे नजर पे मुझा प्यारा दिल ॾेई वेठो आहे, दिल में इश्क पचाईंदो रहियो, दिल में जागाईंदो रहियो। हिकु उहो ॾियारो आयो जॾहिं मक्को फतह थियो, माण्हू जोग दर जोग इस्लाम में दाख़िल थियण लॻा, माण्हू दर पे इस्लाम में दाख़िल थियण लॻा त हे सुरी सुरी पंहिंजे ताते वठ आयो आहे, अॼु दिल जले ताते वठ आयो आहे। ऐं मुंहिंजा दादा हल त अॼु इस्लाम में दाख़िल थियो, ॾिस त माण्हू केतिरा इस्लाम में दाख़िल थी रहिया आहिनि। हिन जो चाचो मुंहिंजा प्यारा सख़्त कटर मुंहिंजा प्यारा यहूदी हुयो ऐं ही यतीम हो, पंहिंजे चाचे जी परवरिश में हुयो। मां जो अकेलो पुटु संदसि वालिदा ऐं पाण चाचे जी परवरिश जे कफ़ालत जे हेठि आहिनि। चाचा खे जीअं जो ॻाल्हि ॿुधाए उहो अॻे बुग़्ज़ रसूल में सड़ी रहियो हो, वो अगे रसूलुल्लाह जे बुग़्ज़ में मुंहिंजा प्यारा माप जे न पियो। सो वरी हिन दावत इस्लाम ॾिनी, ओ चाचा मक्को फतह थियो आहे, हल त हलो पाण ॿई इस्लाम में दाख़िल थियो। उथी बाहि में बीह रहियो आहे, चई छा थो चवें? उन रसूलुल्लाह जो नालो मुंहिंजे अॻियां माज़ल्ला खयो आहे, जेको सहर मुबीन खुल्लुम बखुल्लो जादूगर ज़ाहिरन माज़ल्ला जादूगर, उन जो नालो जे रसूलुल्लाह के ॾिसंदे माण्हू उन जे दीन में दाख़िल थी था वञनि। मुंहिंजा प्यारा अबू बकर जहिड़ो दौलतमंद इंसान, उस्मान जहिड़ो मालदार इंसान, खदीजतुल कुबरा जहिड़ी मालदार औरत उन रसूलुल्लाह जे तेरे खे ॾिसे उन जे मथां दौलत माल लुटाए छॾी आहे, लिहाज़ा कावड़ में उथी बीह रहियो आहे। चवे थो ऐं भाइटा हे कपिड़ा मुंहिंजे पैसनि मां वरितल आहिनि, लिहाज़ा ए ला ऐं निकिरी वञ मुंहिंजे घर मां। मुंहिंजा प्यारा रसूलुल्लाह जे नाले तां घर बि कुर्बान कयो, सुभान अल्लाह, ॿार बच्चा कुर्बान कयो, सुभान अल्लाह, कपिड़ा लाए फिटा कई आहे। चवे थो हे घर मुंहिंजे मदीने जे मीर जे नाव ता कुर्बान, नामूस रिसालत ता कुर्बान। ईअं उघाड़ो पंहिंजी अम्मा जी दिल वठ आयो आहे, ओ अम्मा जी दिल तो कपिड़ो हुजे त दे, अॼु मां रसूलुल्लाह जी दरबार में वञी रहियो आहियां। जेके सम्झ में ॻाल्हि आई सो हथ खणिजे, सुभान अल्लाह। मां जी दिल छा कयो? हिकिड़ो कंबल हो, चादर हो, उहा चादर खणी उन नौजवान पुट खे ॾिनी, कि पुट ही हिकिड़ो कपिड़ो आहे। सो उन नौजवान छा कयो? इन चादर खे ॿ अध करे हिकिड़ो इज़हार तय बंद, यानी हेठि वारो हिसो ढकियाई, ॿिए सां मथी जा मथियों हिसो ढके करे अम्मा ॾांहुं मोह करे चई अम्मा जी जरा दुआ कर, मां रसूलुल्लाह जी दरबार में पियो वञा। चओ सुभान अल्लाह, दुआ कयो इन दरबार जी हाज़िरी तव्हां असांखे भी अल्लाह ताला नसीब फरमाए। जी क़िबला सही काज़ी इनामुल्लाह भी फरमाए त मदीनो मदीनो आहे, गुबारुल मदीनत शिफा, मदीने जी लट धूड़ में भी अल्लाह ताला शिफा रखी आहे। तव्हां असांजे मुल्क जी मौसम चेंज थे, तब्दील थे, ज़ुकाम बुखार थी वञे, पर मदीने वारे मीर जे मदीने जी उॾामंद गुबार लट में अल्लाह ताला शिफा रखी आहे। इमाम मालिक फरमाइंदा जेको मदीने जी रुगो आबो हवा जी ला गलत सोचे वो इस्लाम का खारिज आहे। उन दरबार में अम्मा जी जो दुआ फरमाइजो, मां रसूलुल्लाह जो दरबार में वञा पियो, मदीने पाक ॾांहुं वञा पियो। अम्मा वरी जेकॾहिं नसीब थियो त मेला नसीबनि जा वरी पाण
मिली पवंदासी मदीने डामो करे तदो साहा बरे चवे पियो वेठिया वेगाणे नरो दिल न माणे है केड़े दिहाड़े हबीब दे हलबो वेठिया वेगाणे नरो दिल माणे वेठिया वेगाणे नरो दिल माणे है केड़े दिहाड़े हबीब दे हलबो जेको मदीने हलन चाहे सो पढ़ाए वेठिया वेगाणे नरो दिल माणे वेठिया वेगाणे नरो दिल माणे हितेड़े दिहाड़े हबीब दे हलबो है वस में उडे हा उडेरी हलो हा सब सरहदों गुज़ेरी हलो हा कुछ सोच सियाणे नरो दिल माणे कुछ सोच सियाणे नरो दिल माणे ओ केड़े दिहाड़े हबीब दे हलबो प्यारा मुसलमान बारो मदीने दा मौकया अम्मा जी चलो हाण दुआ कदा नसीब होंदो त वरी मिली पवंदासू मदीने पाक दा रवानो थिया जबल जागींदो चाड़ो चढ़ंदो बेटाई रहमतुल्लाह अलैह जारू मुबारक बेदा पेर फाटी पिया नफो पइजी वियो बितदणी फरमायो त कंडा मो पेरन में तोड़े लख लगन आंगोठी आंगर आंगोठी न मुड़े चपो पेर छनन चितन माचिया करे रेला रतवह पविंदे दापिरिया जुते जात न पाया जबल चवंदो जागींदो मुझा प्यारा भितदणी वरी साई फरमाया तर्जमानी फरमाया त टुरना डूंगर का घणी मत चाड़न मथे चढ़ंदियास मुझो पेच पुनल से मां तरिया तरंदियास तरन तरण छॾियो मां गोडन बर घुसकंदियास गोडन घुसकण छॾियो मां चेल बर चुरंदियास चेल चुरण छॾियो मां अखियुनि बर ईंदियास पोइ हिन माण्हुनि में माण्हू थे मां घर घर ॻोल्हींदियास पखियुनि में पखे थे मां वण वण ॻोल्हींदियास पोइ मिलिया त मिलंदियास न त घोरे जान जतन ता सुभान अल्लाह बंद कशाला काटींदो मुंहिंजा प्यारा हलंदो हलंदो जॾहिं मदीनतुल मुनव्वरा में ॿ टे ॾियारा गुज़री विया कॾहिं सफ़र जो मुसीबतूं कॾहिं सोबतूं ढले दुख पंध काटे करे मदीने में पहुतो आधी रात जो मुंहिंजा प्यारा दुआ कयो अल्लाह ताला उन मदीने जी बाअदब हाज़िरी तो असांखे नसीब फरमाए पोइ असीं हीअं चऊं या इलाही दिखा दे वो मदीना कैसे बसते है जहां दिन रात मौला तेरी रहमत बरसते है वो दिन भी आए वो रात भी आए कि दिन गुजरे मक्के में और रात मदीने में चो सुभान अल्लाह सुभान अगर वणे थी तव्हां सुभान अल्लाह चवंदो
मूंखे ख़बर पवंदी त अव्हां खे तकरीर वणे थी जो सुभान अल्लाह प्यारा मुसलमान बारो मदीनतुल मुनव्वरा में आधी रात जो अची रोए थो रसूलुल्लाह जो दीदार जे लाइ तड़पे थो कई आस के रोंदे ॾिठो त चयाई क्यों आ के रो रहा है अदा मोहम्मद के शहर में काबा झुका हुआ है मोहम्मद के शहर में आधी रात खां रसूलुल्लाह जी खिड़कियुनि खां निहारे निंड कान पे अचे मुंहिंजा प्यारा 7-8 ॾींहं जो थकावट जे बावजूद सॼी रात जागंदो रहियो खिड़कियुनि तां निहारींदो रहियो केॾी महिल रसूलुल्लाह मूंखे दीदार नसीब फरमायो था अल्लाह जा महबूब जॾहिं फजर ते आया हज़रत बिलाल अची बांग ॾिनी आहे बांग ॾिनी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर बिलाल बांग ॾिनी आहे हिते रहमतुल्लाह अलैहि फरमायो त सुजुल साजी थियो अदा बोली कई बांग ऐं टोड़स दरन मथे वेगाड़न वांगे पोतो सांगे न त मुंहिंजे सुणंदीअ में दरा रसूलुल्लाह फजर दा आया मदीने जा मीर फजर नमाज पढ़ा देदा जिया आया हिन जिया ॾिठो रसूलुल्लाह जो दीदार कयाई खुदा जी ज़ात जो कसम अम्मा जी जुदाई चाचे जो घरा कटण सफरन जो मुसीबतों सोबतों पैर फाटी पिया इहो तकलीफ़ 8 ॾियारनि जो थकावटों मदीने जे मीर जे मथा जियां नज़र पए सभई हिकड़ी झलक सां तकलीफ़ूं विसरी वियूं आहिनि सुभान अल्लाह तकलीफ़ूं छो न विसरन जे दीदार यार जी गाल आई आ त अवां खे नंढड़ी गाल बिलाल जी ॿुधा है मोटी ता जो मौजू ते तवज्जा सां ॿुधंदा त रब कंदो तव्हां असां जो ईमान ताज़ो थी वेंदो अञा अॻियां वॾी गाल आहे तो सुभान अल्लाह वॾे ईमान वारी गाल आहे प्यारा मुसलमान भाइरो दीदार यार जी गाल निकिती आहे त थोरो बिलाल ॾांहुं बि नज़र करे मोटी था अचूं जॾहिं हज़रत बिलाल खे अबा बकर सिद्दीक़ खरीद करे मुझे मदीने जे मीर जी दरबार में आ गए मुझा प्यारा महबूबन डोरा बोलनो अबू बकर जी मुझा सुना अबू बकर मो तो खे छा कयो हो त जॾहिं बिलाल को खरीद करण वञ त अध पैसनि जो मुंहिंजो हूंदो अध पैसनि जो तुंहिंजो हूंदो या मेहरबानी ॿिनी जाननि जे सरदार जी हज़रत बिलाल आका जी मेहरबानी ॾिठी त हज़रत बिलाल बेहोश दी ज़मीन ते किरी पिया महबूबन करीमन हज़रत बिलाल जी मथो मुबारक पंहिंजे रोन मुबारक ते रखियो आहे वाह बिलाल तुंहिंजे शान ता कुर्बान तुंहिंजे मर्तबे मकान ता कुर्बान जो अॼु ॿिनी जाननि जो सरदार पंहिंजी चादर सां उहा चादर जंहिंजा रब कसम कया आहिनि या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर जने मुझो हबीब हले रब कसम खणे त ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद मुझो हबीब न्यारे त रब चेहरे जा कसम खणे वतुहा वल्लैल इज़ा सजा वो हबीब अज बिलाल जे होश खां ॿाहिरि अचण जो इंतज़ार पियो करे जंहिं मदीने जे मीर जो इंतज़ार 1,24,000 मस्जिद अक्सा में नबी करे रहा हा जंहिं नबी जो इंतज़ार पूरो गुलमान करे रहियो हुयो जंहिं नबी जो इंतज़ार आसमानी ज़मीनी मलाइको करे रहा हा जंहिंजो इंतज़ार जिब्रील करे रहियो हो जंहिंजो इंतज़ार रब पाण करे रहियो हो अॼु बिलाल जे चेहरे खे पंहिंजी चादर कमली वारी चादर सां सौं फरमाइनि था हज़रत बिलाल जियां होश में आयो छा ॾिसां त मुंहिंजो मदीने जो मीर मुंहिंजे चेहरे खे चादर सां
तवाफ फरमाए रहा आहिनि। सुभान अल्लाह। जी महबूब जे मथा नजर पई तो बिलाल हथ बधी अर्ज कयो राणा मुझी ज़बान कटे मुखे तकलीफ दिनी वई मुझा राणा पारन मुखे पत्थर हया गरम गरम रेत ते मुझी खल तड़की लई थे वई तरह तरह जो उम्या बिन खलफ मुखे तकलीफ दिनो पर हबीब तुझी हिकड़ी झलक सा ए सभई इन हिक दीदार सा मुझा हबीब मुझी सभई तकलीफ दूर दूर थी वई। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गौसिया, उलमाए हक उलमाए सुन्नत। तकलीफ छो न दूर थी जो उन बिलाल जो अल्लाह ताला वडो मकाम ए मर्तबो रखियो किए जने मक्को फतह थी वो हजरत उमर ऐलान फरमाया हबीब अज नमाज लिकत में छाजी अज अजान लिक में छाजी हबीब बिलाल के चो काबतुल्लाह जी छत जे मथे चढ़ी करे आजान चहे वाह बिलाल तुने शान मकाम जे मथा कुर्बान अज हजरत अबू बकर जेको अंबिया का बाद में इंसानियत में शरफ वारो अबू बकरा अज काबे का हेठा अज उमर हेठा अज उस्मान हेठा अज अली हेठा अज हजरत जुबैर हेठा तला हेठा अली हेठा सभी 1.25 लाख साहबे किराम जलील कदर साहबे किराम सभी हेठ बीठन वाह बिलाल तुने शान दा कुर्बान जो अज काबतुल्लाह जे मथे तरीके तो रब जी तू आजान चई रहियो छो हजरत बिलाल के इश्क महबूबन सा प्यार अरबी ना है अजमिया अच्छो ना है कारोवा तेरे आसा सुने जवाना सुने आशिक ने गल दिया दे ते जलाल आ गया है सुने आशिक ने गल दिया दे ते जलाल आ गया आया रब नो पसंद किता कारोबार बंदे आया रब नो पसंद किता कारोबार बंदे ते मलाल आ गया है लोग मिल रल के आए सवेरे वक्त नमाज दा है मुर न होया है न सूरज न तुलदा ये की वबाल आ गया। हिकड़ी झलक सा उन नौजवान के अम्मा जी जुदाई चाचे जो उगाड़ो करे घरा कढण या तकलीफ घर बार मुझा प्यारा सफर जो सोबतो तकलीफो तकालीफो सभी रसूलुल्लाह जी हिकड़ी झलक सा उन के सब दर्द दुख तकलीफो परे थी नमाज अदा थी परे का पदरो हो चादरूं बदलू हुयूं महबूबन सद फरमाए तालैना ओदनो मिनी करीब थी वेजो आयो पुट नालो छा थई बुधंदे ईमान ताज़ो थींदो वेजो थी अदब में या रसूल अल्लाह मुझो नालो है अब्दुल उज़्ज़ा अब अच्छा नालो अब्दुल उज़्ज़ा अगे पुतन जा नाला रखंदा रात जो उज़्ज़ा जो बानु मुस्कुराए महबूबन मथे ते हथ रखी फरमाए पेरियों कलमो पढ़ तो नालो चेंज करियो कलमो पढ़ाए दीन इस्लाम में मुझे मदीने जे मीर उनके दाखिल फरमायो फरमाए पुट अज खां बाद में तुझो अब्दुल उज़्ज़ा नालो ना है मां रसूलुल्लाह यो नालो ना है अज खां बाद में तुझो नालो आहे अब्दुल्ला जुल्बजादैन माना बिन कंबलन या बिन चादरन वारो तो सुभान अल्लाह जो महबूबन की यादा उन जी ॾाढी पसंद आई जो इज़ार बंद हिकड़ी चादर हेठ बदली भी मथे फरमाए जुल्ब जादैन माना बिन कंबलन या बिन चादरन वारो अज खां बाद अब्दुल्ला जुल्ब जादैन तो जो नालो आ अब्दुल्ला बि जुल्ब जादैन फरमाइन था जडे खां रसूलुल्लाह यो लक़ब दिनो जुल्ब जादैन जेको न चवंदो हो मां विड़ी पवंदो आया तो मुझे मदीने जे मीर यो मुखे लक़ब अता फरमायो आ
अॻियां ॿुधजा अल्लाह जे हबीब फरमायो त वञ हे असाब सफ़ा वारा जेके तालिब इल्म वेठा आहिनि मुंहिंजा मुस्लमान ॿार अॼु बि मदरसे में मुसाफ़िर तालिब इल्म साईं क़िबला अलहाज काज़ी अब्दुल मजीद रहमतुल्लाह अलैह जे मदरसे क़िबला साईं काज़ी मोहम्मद इसहाक़ कुरैशी दामत बरकतुल आलिया जे मदरसे में अॼु बि मुसाफ़िर तालिब रहंदा हूंदा इहो मदीने जे मीर जी सुन्नत आहे मदीने जे मीर जी दरबार में अॼु बि रोज़े रसूल पिरांदे ऊची जगह जेके असाब सुफ़ा चयो वेंदो आहे हबीबन फरमायो वञ इन्हनि सां गॾु वे ऐं क़ुरान जी तालीम हासिल कर सुभान अल्लाह आलम सगोरा लिखंदा अब्दुल्ला बिन सलाम इनर हदीस जो रावी आहे उहो फरमाए थो त उन इरादीअ जो उन बाराड़ी खां मके जे बाराड़ी खां अचण वारे अब्दुल्ला ज़ुल्बजादैन जो रब एॾो आवाज़ मिठो रखियो रब एॾो प्यारो आवाज़ रखियो जॾहिं उहो साहबा किरामन में ज़ोर सां तिलावत कंदो हो मस्जिद नबवी गूंजंदो हो ऐं रसूलुल्लाह उन जो दौर ॿुधंदा हुआ पाण करीमन उन जो क़ुरान ॿुधंदा हुआ शौक़ सां ॿुधंदा हुआ अब्दुल्ला बिन सलाम फरमाइनि था त जॾहिं क़ुरान पढ़ंदो हो त रब जा मलाइक आसमान तां लही अब्दुल्ला ज़ुल्बजादैन जे क़ुरान खे ॿुधण लाइ ईंदा हुआ टाइम हलंदो रहियो वक्त हलंदो रहियो हिकु उहो ॾियारो आयो जो रात जो बिलाल ऐलान फरमायो छो यो बिलाल जो कम हूंदो हो जॾहिं बि जंग जो नकारो जॾहिं बि जंग जो ऐलान करणो हूंदो हो त हज़रत बिलाल जो जे मथां ड्यूटी रखियलु हो त साहबा किरामन में आधी रात जो उथार त सुबुह सवारे जंग ॾांहुं निकिरणो आहे बिलाल मदीने में ऐलान थो फरमाए हलो हलो रे मोमिन बेड़ो तैयार आए बेड़ो हलाइण वारो मिठो मदन आहे चो हलो हलो रे मोमिन हलो हलो रे मोमिन बेड़ो तैयार आए बेड़े हलाइण वारो मिठो मदन आहे अॻियां हो कुतर तो तना हो तो मदन राज़े कपड़ वो बिना है वो लखे बुढ़ा दतारो लखे बुढ़ा दतारो पर तारण वार आए हलो हलो नमो में बेड़ो त्यार आहे मुझा प्यारा आधी रात जो ऐलान थियो सुबुह जो सब साहबा किराम सामान सां गॾु थिया अब्दुल्ला जे शान ता कुर्बान सुबुह सवेरे महबूबन जी दरबार में अब्दुल्ला बिन सलाम रिवायत फरमायो था अजी गोदा बनी वेठो महबूबन ठाकुरन में झले प्यार फरमायो छाजे ला हिकिड़ो त ओ वेचारो यतीम हुयो छो त महबूब पाण यतीम थी दुनिया ते आया त महबूब के उन सा प्यार हो ॿियो त अम्मा इस्लाम जे मथा नामूस रिसालत मथा कुर्बान कए बच्चा रसूलुल्लाह जे नाले ते कुर्बान कया चाचे जो घर बार रसूलुल्लाह जे नाले ते कुर्बान कए रोटी रोज़ी मुंहिंजा प्यारा रसूलुल्लाह जे नाले ते कुर्बान पार बता महबूब दे कुर्बान करे मदीने पे तो हबीबन के प्यारो हो पान भाकुरन में झले फरमाया ए मुझा गुलाम कर खबर मोमिन यारे तो हजरत गुलाम नबी मैसर पे तो मोमिन यारे तुम्हारे को मोयो मखलूका देखे सुना तुझे तेरे जी चांडाण किथे चंडे ती चांडाण किथे लबन जी लालाण गुलाम नबी हर वस्फ जी वही लिखे छावा खान से चिन्हदा छाजे पाण
जिन खिलंदे दिल ॾेई छॾी। प्यारा मुसलमान भाइरो, हबीबन फरमायो पुट हुक्म कर छाजा। अर्ज़ की राणा रात जो बिलाल ऐलान कयो त सुभाणे जंगी तबूक आ, मूंखे भी इजाजत ॾियो त मूंखे भी शौक़ आ। हबीबन करीमन मना फरमाए, फरमायो न तू मूंखे प्यारो आहे, आऊं चाहियां थो त तू रो, इं समझ त तू जंग में शरीक थे। पो दादलो चागलो अंगल बर्दाश्त मायद करण वारो जो कोई बच्चो होंदो वो रोईंदो जिद कंदो, इं उन राड़ कया रुनो ध्याड़ू दे रुनो, महबूबन का बर्दाश्त न थियो। फरमाए पुट ठीक आ, तुझी ख्वाहिश आ त हल। खुशीअ मां भजंदो आयो, तैयारी कया, नेज़ो खइया, बालो खइया, मुंहिंजा प्यारा सवारी तैयार कया। सवारी तैयार करे वरी जंग जे निकरण खां पहिरियां मदीने जे मीर जी दरबार में आयो। महबूब फरमायो ऐ मुंहिंजा गुलाम वरी छा थो चवे? अर्ज़ कई राणा अञा बि हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ आ। कहिड़ो अर्ज़? अर्ज़ कई राणा मां मुंहिंजी दिलि चाहे थी तव्हां अॼु मदीने जी सरज़मीन ते वई मुंहिंजे लाइ दुआ कयो। अल्लाह ताला इन जंग तबूक में मां अब्दुल्ला ज़ुल्बजादैन के रब शहादत अता फरमाए। शहादत जो रुतबो ईअं सवलो न आहे। सिर कटाणो पवे थो, बच्चा छॾणा पवनि था। मुंहिंजा प्यारा रब जैसा प्यार कंदो आहे उनखे रब शहादत जो दर्जो अता फरमाईंदो आहे। जीअं असांजो प्यारो उस्ताद शहीद बरकत अमीन आलमन सां मोहब्बत करण वारो हो। किबला काज़ी अब्दुल मजीद जे मदरसे सां उनजे तालिब इल्मन सां ऐं हर अहल सुन्नत वल जमात जे आलम सां मुंहिंजा प्यारा प्यार करण वारो हो। असांजे प्यारे भाउ शौकत अमीन रूंजे पंहिंजे उनजे बिरादर मूंखे ॿुधायो त हिन बेले जे अंदर अगर शहीद बरकत अमीन ॿुधी वियो त फलाने माण्हू फलाने सुन्नी आलम जी गिला कई। फरमायो साईं किबला खुदा जो कसम जिंदगी उन माण्हू जो शहीद बरकत अमीन दुश्मन बनी चवंदो गिला न कर। सब अहल सुन्नत जा आलम हाफिज़ सब मुंहिंजी अखियुनि जा तारा आहिनि। पोइ अवां अखियुनि सां ॾिठो त रब हुनखे शहादत जो दर्जो हूअं बि जेको प्यारो दुनिया ते हूंदो आहे न रब खे प्यारो उनजे लाइ जन्नत दुआ घुरंदी आहे। मौला हिनखे जल्दी मोॾा उमार, मां हिन जी मुश्ताक आहियां, जल्दी मोॾा मोकल। रब खे एॾो प्यारो हो जो रब उनजे अमलनि खे क़बूल कंदे पंहिंजे दरबार में घुराए वरितो आहे। शहादत जो रुतबो अता फरमायो। प्यारा मुसलमान बारो महबूब फरमाया अबू बकर जी मुंहिंजा सुहिणा, ऐ उमर तालेना जी मुंहिंजा सुहिणा, ओ बिलाल जी मुंहिंजा सुहिणा, ओ हजरत ज़ैद खालिद बिन वलीद ऐ मुंहिंजा गुलामो जी मुंहिंजा सुहिणा। पोइ हबीबन जो सॾु हुजे, कमकार छॾे, ॿनियूं ॿारहं छॾे, जबल खोटींदड़ छॾे, मुंहिंजे महबूब जा गुलाम हबीबन जी दरबार में मस्जिद नबवी में जुर्मट लगाईंदा हुया जीअं सितारनि जे विच में तोरी जो चंड चमकंदो आहे। पोइ उन मजलिस खे भिटाए हीअं फरमायो त झण पीअण जंगले रहण मुंहिंजा मारो चारन माल उमर रोज़ रसूल जे हो सांगी कन पथार अहिड़ा जिन जा हाल सिमोर नथा विसरण। झण पीअ जंगले रहण आया धण धणे अचन लॻो वीहन गॾो भित में भित हणी पोइ वाह वाह मूं वणे या मजलिस मारू वणण जी। मजलिस जी शक्ल इख्तियार करे वई। हबीब वेठा या रसूल अल्लाह हुक्म फरमायो तवज्जो सां ॿुधजो। महबूब फरमायो मुंहिंजो गुलाम अब्दुल्ला ज़ुल्बजादैन छा थो चवे? या रसूल अल्लाह छा थो चवे? पाण फरमायो त हिन जी ख्वाहिश आहे त अल्लाह ताला मूंखे हिन जंग तबूक जे अंदर शहादत जो दर्जो अता फरमाए। अब्दुल्ला बिन सलाम फरमाए था महबूब फरमायो त ऐ अबू बकर ऐ मुंहिंजा गुलाम अॼु मां दुआ घुरा
घुरा तवा हथ खणे आमीन चजो पे अल्लाह जी दरबार में मिली हिन जे लाइ दुआ घुरो जिया सुना पो दुआ घुरण वारो आमना जो लाल होजे नबिन जो सरदार होजे ऐ आमीन चवण वारा मुंहिंजा प्यारा अफजलुल अंबिया बादुल अंबिया अफजलुल बशर हजरत अबू बकर जेड़ा जवान उमर जेड़ा कड़ल जवान हुजो हयादार उस्मान जेड़ा जवान हुजो त रब दुआ छो न कबूल फरमाएंदो पर तवा दुआ बुधंदो त तअज्जुब में अची वेंदो हबीबन हथ खया अवा आमीन चो मां दुआ घुरा सभनी हथ खया अल्लाह आमीन हबीबन भी दुआ घुरिया ओ मुजा रब हे अब्दुल्ला जुल्बजादैर मक्को मां रसूलुल्लाह जी नामूज़ जे करे छड़े आयो इस्लाम जे करे छड़े आयो ओ मुजा रब ही वेतारो यतीमा मुजा मौला सफर मुसीबतों काटे मां रसूलुल्लाह जी दरबार में बैठो ओ मुजा महबू मुजा रब हे अब्दुल्ला जुल्बजादैन मुखे एडो प्यारो आ मुखे एडो सुहिणो आ मुजा मौला जी इन जे हक में दुआ कबूल फरमाए जा पाण दुआ फरमायो तो मुजा रब जंगे तबूक में है असा सा गड हले तो पर काफरन जे मथा हिन अब्दुल्ला जुल्बजादैन जे खून के हराम फरमाए छॾ दुआ छा घुराई त मुखे शहादत जो रुतबो मिले हबीबन छा दुआ घुरी त काफरन जे मथा हिन जे रत के हराम करे छॾ माना काफरन जी तलवार हिन के न लगे हे वेचारो रोइण लगो वा चादर ॾेई मुंह ते रोइण लगो हबीबन पाण भाकुरन में धोले फरमायो खुटको न कर फिक्र न कर जेके तो गाल कया सो थींदी पर गाल पूरी तब दे मुझे हबीबन से मुस्कुराए फरमायो ओ अब्दुल्ला जुल्बजादैन भले जंग में शरीक थी या न थी अब्दुल्ला जुल्बजादैन तू हल या न हल या उते हल अल्लाह जो शान हुजे तू उते उते तोखे बुखार अची वने वो अब्दुल्ला जुल्बजादैन तू बुखार जी अल्लाह अल्लाह न करे बुखार जी हालत में तू दुनिया के छड़े वने तमा रसूलुल्लाह इन गाल जो ज़ामिन आयो जरे क़यामत ॾाड़े उठंदे त जंग तबूक जे शहीदन में रब करे उथारींदो सुभान अल्लाह उन्हनि जे शहीदन जे विच में उठंदे अल्लाह तोखे शहादत जो दर्जो अता फरमाए दो खुश थियो सभिनी सां गॾु हलण लॻो आहे पोइ केतिरा आयो काफ़िलो जंहिंजी तरह मुतारे तोड़ सिंगारियां सैयद ते कर हम जा तोड़ लखल है थी लोड अदा जी जा तिन जतों जो अल्लाह जो शान जंगे तबूक में पता किन साबा करामन उठता लहे कीमा खोया पे किन कीमा खोड़े बिस्तर पे लगाया सामान जंग जो लाथो पे तैयारी हली पे एतरे में सड था ए मुझा सुना हबीब हल्ला हल्ला अज तुझे सुने गुलाम हजरत अब्दुल्ला जुल्बजादैन के बुखार आयो आ मुझा हबीब 105 खां मथे बुखार हो महबूब भजंदा आया उनके खीमे में आया तो अब्दुल्ला जुल्बजादैन बुखार में तड़पी रहो वा महबूब नहीं हंज में सुमारो वा हजरत अब्दुल्ला जो मथो खड़े पान भीड़ा बिन था चेहरे में न्यारण था हबीबल करीमल के पतो हो तो हे अल्लाह के प्यारो थियण वारो वा मुझा प्यारा मुसलमान बारो ये रसूलुल्लाह जे चेहरे में न्यारींदो रहो सद कंदो रहो मुझा सुना उते मुझे भारत थे कब्र में मुझे भारत थे चवंदे चवंदे हजरत अब्दुल्ला जुल्बजादैन बिन कंबलन या चादरन वारो हिन दुनिया के अलविदा थे रब जी दरबार में पहुंचियो आहे सुभान अल्लाह तने आशिक फरमायो आहे फखर नाज करण कारना है फखर नाज एडो बुलबुल करण कारना ही वण गुलाम
बेकैसा अदा वफादार ना है तो फखर नाज़े दो बुलबुल करण कारना ही वण गुलाब कैसा वफादार ना है मरा पर हमेशा बगल में बहारों दो उठने पे जने पे से तारों दो चमन बेबकाते चमन बेबकाते को एतबार ना ही वहला कैसा वफादार ना है न पर तू हजार उड़ाना हला जने तो खेत जाओ भाड़ा हलिया मुझा प्यारा शहीद बरकत जेड़ा बाड़ा असा का हलिया न पर तू हजार ओ शहीद बरकत जेड़ा हजारे हलिया अदा जने तो खेत जाओ बाड़ा हलिया छोड़ जे याद तोखे छोड़ जे याद तोखे एक बार ना है गुलाब कैसा वफादार ना है वगर मलर हे सब होते थे अता होते तू अकेले अज्ञा सुन हो दे न सरती सहेले गुलाम नबी को कैसा गम ख्वार हो दे गुलाम नबी को कैसा न गम ख्वार हो दे गुलाम कैसा वफादार हो दो प्यारा मुसलमान दारो दुआ करो मदीने पाक में मौत आजे मेरी मौत अब्दुल्ला जुल्वजादैन जो हो दे मौत जो वक्त हो दे मदीने जो मेरा साथे दीदार कराए अल्लाह पाक सल्लल्लाहु असा जो मौत मदीनतुल मुनव्वरा में फरमाए सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला बिन सलाम फरमाइन था हजरत अब्दुल्ला जुल्वजादैन हिन जान फहानी के छड़े वो हबीबन की दुआ कबूल थी मुझा प्यारा मुसलमान बारो जंग शहीद जंग ते खत्म थिया महबूबन के अल्लाह पाक फतह नसीब फरमाइया के साहबा कराम शहीद था मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मेरी नजरे मोटी आया हजरत अब्दुल्ला जो लाश मुझा प्यारा गड्ढ खड़ाए करे मदीनतुल मुनव्वरा में आया अल्लाह अल्लाह मुझे हबीब करीम गुस्ल डारा है कफन पारा है जनाज़े नमाज जेला है मुझे प्यारा पान जनाज़े नमाज पढ़ाया फिर कब्र देखने आया तो कंजी कब्र में चाचो लांदो आ कंजी कब्र में बाबो लई करे जनाज़ो लांदो आ कंजी कब्र में मुझे प्यारा मुसलमान बारो सौत लांदा कंजी कब्र में भाईर दी करे लांदा पर अब्दुल्ला जुल्वजादैन तुझे शान मकाम ता कुर्बान वना तो हजरत मोहम्मद मुस्तफा तुझी कब्र में लहू तुझो लाश मुबारक पंजे दस्त अब्दुल्ला गोरे गोरे हथन सा लाश खे लाहिरया आहन सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुआ कयो त जड़े असा तवा जो मल कब्र में लहे जड़े खटो ता लाहे कब्र जे हवाले कर बेटा रहमतुल्लाह अलैह उतो तर्जुमो फरमाया तो सजन सिंगारे कयो मुकाम मल मुकाम दे सजन सिंगारे खणी खटोला हलिया लोका नजारे
पो राथाओं लतीफ ते कब्र किनारे पो सांस मारे धड़ लटाओं धूड़ में मानो मोए बाद कतल कन तमाम खण खणवाई वात में अदा मंजिल कन मुकाम निंदन ता हे लटा लाए कंदई नीलाम मिटन में दींदा मौलवी खे दींदा आलम खे दींदा अदा हे मरोम जा कपड़ा पा सवाब थे विदाय साईं फरमाए तो निंदन ता लटा लाए कंदई नीलाम पोवर मदीने जा दाम आसी तुझे असरे कब्र में लाश लाहे हथन सा लाहन था तो असा चो जब कब्र में सरकार तशरीफ लाए तो पाहो पर गिरो जब कब्र में सरकार तशरीफ लाए तुम्हें पाओ पर गिरो हर मलाइक मुझसे कहे सर्वता उम्मती तो उनसे मैं यूं ही कहो कि मर के पूछा हूँ यहाँ इस दिलरुबा के वास्ते सुभान अल्लाह अजीज मिट माइट दफन कनि पिया मुंहिंजा प्यारा छॾे वेंदो हर को हलियो वेंदो पर उते कमु अचण वारो आहे त मुंहिंजा प्यारा क़ुरान सां मोहबत ऐं रसूलुल्लाह सां मोहबत रसूलुल्लाह कब्र में ईंदो असांजी शिफ़ाअत फरमाईंदा असां चवंदासीं अजीज मूंखे दफन करे हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो अजीज मूंखे दफन करे हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो अदा हिन लताड़ फिटो कयो हुन ज़ुल्म खयो ज़रूर ईंदो प्यारा मुसलमान बारो कब्र में रसूलुल्लाह लाश के लाहे रखन पिया त हिकिड़ी ढिनकार जो आवाज़ माण्हू सुडकार भरंदो आहे ढिनकार को अज़ीज़ कंहिंजो मिटु हुजे माइटु हुजे कब्र ते वॾे आवाज़ सां रोहे ईअं रोअण जो आवाज़ आयो मुंहिंजे मदीने मीर मथे निहारियो त अब्दुल्ला सलाम जेको रिवायत पियो फरमाए इहो रो पियो हीअं चादर रखी वॾे ढिटकार ॾेई हबीबन फरमायो त हिन जो मौत भलो थियो जंग में शहीद थियो आहे अल्लाह हिन खे रुतबो ॾिनो आहे भले बुखार जी हालत में हुआ मुझे मुंह जनाज़ो पढ़ायो आहे जीअर जन्नती आहे तू रोए छाजे लाइ थो रुअण सां अज़ाब या रसूल अल्लाह मां हिन जे रूह मरण ते रोआं नथो पर आउं हिन जो जेको मौत थियो आहे इन भले मौत जे मथां रक्ष में रोयां थो पर या रसूल अल्लाह काश लेश लेश काश काश अज अब्दुल्ला जुल्म बचा देन जी हिन जिस्म जसद अतर जी जात मां अब्दुल्ला सलाम जो जिस्म हो गया मुझा सोना तवा जनाज़ो पढ़ायो हा पंहिंजे हथन सां मूंखे कब्र मुबारक में लायो हा काश अज मां मुझो जनाज़ो हुजे हा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो दरबार रिसालत में मां भी छड़े आयो बार बच्चा छड़े आयो तो रब्बा के रुतबे सां मदीनतुल मुनव्वरा में रंगे छड़े आ अरे असा